नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त ज़िला दादू जे शहर थरड़ी मोहब्बत में नारेजा ऐं सीलरा बिरादरी जी जरगे जी वीडियो सबको न्यूज़ ते वायरल थी, जंहिं बाद हुकूमत फौरी एक्शन वठी ऐं गिरफ़्तारी अमल में आंदी। सबको न्यूज़ जे नुमाइंदे अब्दुल फत्ताह वईस खे थ्रेड कयो वञे थो ऐं नारेजा ऐं सीलरा धुरियुनि पारां क़त्ल करण जूं धमकियूं ॾिनियूं वञनि थियूं। अहिड़े अमल ख़िलाफ़ एसएसपी दादू डॉक्टर फरख रज़ा ऐं एसएचओ थरड़ी मोहब्बत को बि उपाउ न वरितो आहे। इन हवाले सां वधीक ॿुधाइण लाइ असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे सबको न्यूज़ जो सीईओ एडवोकेट निसार अहमद चांडियो। जी निसार अहमद चांडियो साहब, सीनियर सहाफ़ी अब्दुल फत्ताह वईस खे जेके धमकियूं ॾिनियूं वञनि थियूं इन हवाले सां तव्हां छा चवंदा? इन ख़बर ऐं थ्रेड जेको अब्दुल फत्ताह वैस खे ॾेई रहिया आहिनि उतां जा लोकल वज़ीरा ऐं एसएचओ थरड़ी मोहब्बत जेको उन्हनि जो तहफ़ुज़ कोन पियो करे, डीएसपी मेहर इन ॻाल्हि जो ज़िम्मेवार आहे त हू पंहिंजे शरीफ़ शहरी ऐं बहितरीन सहाफ़ी ऐं बहितर किरदारु अदा कंदड़ सहाफ़त में अब्दुल फत्ताह वैस खे जेके जो तहफ़ुज़ नथो करे उनजी जेको आहे सो मां कंडेम थो कयां। मां एसएसपी दादू खे याददाश्त कराईंदो हलां त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जर्गन जे ख़िलाफ़ जेको फ़ैसिलो ॾिनो आहे ऐं उन्ही में इलाइक़े जे पुलिस ऑफिसरनि खे पाबंद कयो वियो त सहाफ़ियुनि जो तव्हांजे लोकल जेके माण्हू परेशान कनि था सहाफ़ियुनि खे, जेके लोकल वॾेरा गुंडा टाइप वॾेरा जेके आहिनि उन्हनि खे ॿधी जेल मोकिलियो ताकी जर्गा न कनि। अब्दुल फत्ताह वैस असांजे सबको न्यूज़ वेब चैनल जो जेको बहितरीन हिकु सुठो सहाफ़ी आहे जेको हार्ट पेशेंट बि आहे ऐं उनखे मुसलसिल धमकियूं मिलनि थियूं। इन जे करे त हुन जर्गे जे ख़िलाफ़ हिकिड़ी ख़बर हलाई, हिकु मासूम न्याणी जी जेका आहे सो ज़िंदगी बचाइण जी कोशिशि कई ऐं उनखे निशावर कयो उतां जे वॾेरे खे जेको नारे जो वॾेरो आहे ऐं उन सां गॾु जेके ॿिया हुननि जा पंहिंजो ॾंडा ऐं ॻाढ़े बोर्ड वारा जेके उन्हनि खे थ्रेड करे रहिया आहिनि सहाफ़ियुनि खे। ऐं इहा ख़बर न्यूज़ हलाई आहे, ॿी कंहिं न हलाई, पहिरीं उन खां पोइ ॿियनि चैनलनि हलाई आहे। मां एसएसपी दादू, डीएसपी मेयर, एसएचओ थरड़ी मोहब्बत खे चवां थो त महिरबानी करे सहाफ़ी रुॻी अब्दुल फत्ताह वैस न, जेको सहाफ़ी सुठो लिखे थो, जेको सहाफ़ी सुठी ख़बर ॾिए थो, जेको सहाफ़ी ख़िदमत ख़ल्क़ करे थो उनजो तहफ़ुज़ कनि, न त ॿी सूरत में सुप्रीम कोर्ट जे कयल फ़ैसिले खे खणी असीं हाई कोर्ट हैदराबाद में पिटीशन लॻाए एसएसपी दादू खे, डीएसपी मेयर खे, एसएचओ मेयर खे दौरो कराए ऐं उतां जा जेके वॾेरा आहिनि नारे जी बिरादरी जा जेके हुननि खे धमकियूं ॾेई रहिया आहिनि पंहिंजो अब्दुल फत्ताह जेको असांजे न्यूज़ सबको न्यूज़ वेब चैनल जो नुमाइंदो आहे, असां उन ख़िलाफ़ कार्रवाई कंदासीं ऐं सहाफ़ी सिंध जो अकेलो कोन्हे को, उन सां गॾु हर चैनल जो मालिक, हर अख़बार जो मालिक गॾु हूंदो आहे। ईअं मां ऐं मुंहिंजी टीम अब्दुल फत्ताह वैस सां गॾु आहे ऐं उन सां गॾु रहंदासीं। खुदारा लोकल वॾेरनि जे ख़िलाफ़ जेका कार्रवाई जेका न्यूज़ हले पई उन खे रोकण जी कोशिशि न कयो।